सर तव्हां जेको एहतजाजी कैंप लगो आहे ख़ासि तौर जेको कल हिते वाक़ियो थियो आहे इन बारे में तव्हां पंहिंजा कुझु कल असां पुरमन नमूने ते एहतजाज में वेठासीं। असांजूं नियाणियूं जिन जा भार जिन जा वालिद जिन जा जेके पुट सभु गाइब आहिनि, कंहिंजा 14 महीननि खां, कंहिंजा 2 साल खां, कंहिंजा साल खां बेगुनाह उन्हनि खे घरां खयो वियो आहे। उन्हनि जे लाइ उन एहतजाज कया आहिनि। उन्हनि दुनिया जे अॻियां पाण खे एहतजाज कयो आहे मीडिया ते, प्रेस क्लबनि ते। पर कल्ह जॾहिं हिननि प्रेस क्लब ते 3 ॾींहंनि जी बुख हड़ताल जो ऐलान कयो, अचे वेठा त पुरमन पुरसुकून अमन सां। पर उहा ई जेके रियासत जा माण्हू ई उन मौक़े करे उन्हनि हरकत कई, जंहिंजे वजह सां उन्हनि सुबुकास करणी कई। उहो नियाणियुनि सां जेको कल्ह कीस थियो उहो तव्हां ॾिठो। मां हिन हुकूमत खे ख़ासि करे जेका मौजूदा हुकूमत आहे उहे त छंडा ॿियनि ते विझंदा आहिनि, पर वज़ीर अनवर सियाल बि आयो हो ऐं उन्हनि बि चयो त बाबा असां बेवस आहियूं। पोइ जॾहिं तव्हां बेवस आहियो त पोइ हुकूमत में छो आहियो? वज़ीर दाख़िला चवे थो त असां बेवस आहियूं। जॾहिं हाणे वज़ीर दाख़िला बेवस आहे त पोइ तव्हां छाजे करे वेठा आहियो? तव्हांखे यादि हूंदो अयूब ख़ान जी मार्शल लॉ तव्हां ॾिठी हूंदी, यहया ख़ान जी मार्शल लॉ तव्हां ॾिठी हूंदी, ज़ियाउल जी मार्शल लॉ हुई। उन में कारकुन खंबे खणी गिरफ़्तार थींदा हुआ, उन्हनि जे मथां DPR जा केस लॻंदा हुआ, मुख़्तलिफ़ केस लॻंदा हुआ, हाईजेकिंग जा केस बि जेको कोर्ट में हलंदा हुआ, जेलनि में हलंदा हुआ। को माण्हू गुम कोन थींदो हो। हाणे बाबा माण्हू गाइब, माना हिकिड़ो बाक़ाइदा रियासत माण्हुनि खे ख़ौफ़ ॾियारण जे लाइ, सिंध जो नालो खणण लाइ, GSM जो नारो हाणे जेको थो उन्हनि खे ॻोल्हे खणी घरनि वञनि था। असां कहिड़ो ॾोह कयो आहे? असां पंहिंजे सिंध जे आजपे जी ॻाल्हि कयूं था, असां सिंध जी सलामती जी ॻाल्हि कयूं था। ही नियाणियूं कल्ह छा उन्हनि छा हो हथे खाली आयूं न? हुकूमत एहतजाज बुख हड़ताल हिकिड़ो जमहूरी, हूअं चओ त जमहूरी रियासत आहे। जमहूरी रियासत में जेको हिकिड़ो बुख हड़ताल ते जेको पुरमन नमूने ते वेठा आहिनि, उनजे मथां तव्हां लठूं ऐं पुलिस गर्दी कयो, इहा किथे शराफ़त आहे? तव्हांजी रियासत जेका आहे उहा नाकाम थी चुकी आहे। तव्हां नाकाम आहियो, तव्हां मौसन कुश आहियो। हिन मुल्क खे जेका मुल्क जी जेका करारदाद जंहिं साईं GM सैद पेश की, हिन मुल्क उनखे बि 33 साल सज़ा ॾिनी आहे। तंहिं करे असां चऊं था त असां जेके मज़लूम सिंधी बलोच आहियूं, असांजा माण्हू जेके खंबे खणी वञनि था, तंहिंजे लाइ असां एहतजाज जो हर तरीक़ो इस्तेमालु कंदासीं ऐं GSM क़ौमी माज़ हिननि सां मुकमल तौर ते असां गॾु आहियूं। असां हर जदोजहद हिननि सां गॾु